बोल गुरु नानक देव की, साईं लहणा राम साहिब की, साईं लाला राज साहिब की, पूज्य माता साहिब की, पूज्य अम्मा साहिब की, परम पूज्य दादी साहिब की, सर्व संतन महात्माओं की जय। बड़ी प्यारी साथ संगत सभी के ओम शांति। बोलो निर्मला देवी की जय। गुरु अर्जन देव दातार की जय। सतगुरु संगत कराए पंज डोडा सागुट किय जो, पंज डोडा सागुट किय जो, जय राम श्री राम। गुरु अर्जन देव कराए पंज डोडा सागुट किय जो, पंज डोडा सागुट किय जो, जय राम श्री राम। जेको साध संगत में ईंदो सो त भागन वारो थींदो, नसीबन वारो। जय राम श्री राम की जय। गुरु अर्जन देव दातार की जय। कथा निर्मला देवी जी। ये कथा पंजन डोडन ऐं साग टके जो जे नाले सां मशहूरु आहे ऐं बाबा जन जी कथा में प्रेमी इन ये कथा खे ॿुधण लाइ घणी इच्छा रखंदा हुआ। इन ये कथा खे 5 वर मिलियल आहिनि ऐं जंहिं बि आश सां प्रेमी इहा कथा कराईंदा हुआ त उन्हनि जी आश पूरी थींदी हुई। मुख़्तसर कथा हेठी आहे। पंजाब जे अमृतसर शहर में हिकु गृहस्थी जोड़ो घणनि सालनि खां बेऔलाद हो। खेनि ॾसु मिलियो त गुरु अर्जन देव जिन वटि वञी वेनती करियो त तव्हांजी झोल भरींदा। सो ॿिन्ही ज़ाल मुड़ुस गुरु अर्जन देव जन जे आस्थान ते अची खूब शेवा कई। एतिरे क़दुरु जो भंडारे जी टुकड़ी बि पंगत में वेही कोन खाईंदा हुआ ऐं झूठनि पातलुनि में जेकी बचियल हूंदो सो खाई गुज़र कंदा हुआ। जॾहिं गुरु अर्जन देव जन जे कन ते इहा ॻाल्हि पई त खेनि घुराए पुछऊं त हेॾी शेवा पिया करियो, पोइ बि पंगत में वेही लंगर जी टुकड़ी नथा वरतायो, तंहिंजो कारण कहिड़ो? तंहिं ते अर्ज़ु कयऊं त जॾहिं पंगत में वेहण लाइक़ु बणाईंदा तॾहिं ज़रूरु वेहंदासीं ऐं पंहिंजे दिलि जो हाल खोले कयऊं। गुरुजन मीरी पीरीअ जा मालिक सिखनि जो दर्द भरियो दास्तान ॿुधी खेनि हिक पोथीअ ते हथु रखण लाइ चयऊं ऐं ॾिसी खेनि चयऊं, अव्हांखे त औलाद लिखियल ई कोन्हे। सिखनि घणी निम्रता सां वराणियो, लिखण वारा त तव्हीं आहियो, जे अॻे न लिखियो अथव त हाणे खणी लिखो। गुरुजन खेनि मच्छडू सम्झी वरी ॿियो दफ़ो हथु रखायो ऐं फरमायो, पुट न पर तव्हांखे कन्या मिली सघंदी। ॿिन्ही ज़ाल मुड़ुस गुरुअ जो वचन अखियुनि ते रखी चयो, इहा कन्या बि सुठी, औलाद वारा त सॾिबासीं। समो पाए खेनि हिकु कन्या ॼाई जंहिंजो नालो रखियऊं निर्मला। अॼु नंढी सुभाणे वॾी, गुरुअ जी बख़्शीश थियल बालकी अहिड़ी त गुणनि वारी थी जो के सरस्वती त के लक्ष्मी नेम सां गुरुनि जे दर्शन लाइ बि ईंदी हुई। गुरुनि बि मथे स्मैर करे खेसि गुरमुखी अखर सेखारिया ऐं हिकु 5 ग्रंथी बि तोहफ़ो करे ॾिनी जा घणी सिक ऐं श्रद्धा सां पढ़ंदी हुई। जॾहिं जवान थी त माइटनि संदसि शादी कश्मीर जे कंहिं शहर में हिकु लाइक़ु कुटुंब में कराई ऐं गुरुनि जी ॾिनल बख़्शीश 5 ग्रंथी बि साण ॾिनी। निर्मला नितनेम सां सुबुह जो सवेल उथी हुन मां पाठ कंदी हुई, पर निर्मला जो घोटु इहा ॻाल्हि सही न सघियो ऐं खेसि खौरो ॻाल्हाए चयो त रोज़ु असांजी निंड थी फिटाई, पोथी खणी लिखाए छॾी। निर्मला वीचारी त सबुरु करे वई, पारींदी रहंदी हुई त हाणे पाण अची संदसि घोट खे सम्झाइनि ऐं खेसि 5 ग्रंथीअ जो पाठ अॻे वांगुरु शुरू कराइनि। उन विच में निर्मला खे पुटु ॼाओ जंहिंजो नालो रखियईं मोहन। वैसाखीअ जे मेले ते जॾहिं किथां किथां जी संगत अची अमृतसर में इकठी थींदी हुई त कश्मीर जो राजा बि अची उते निकितो। गुरु अर्जन देव जन खे वेनती कयईं त कुझु देरि राजधानीअ में हली चरण घुमायो। गुरुजन वराणियो त तो अॻु में बि घणा दफ़ा पे चयो आहे, पर असीं हली न सघिया आहियूं, हाणे ज़रूरु हलंदासीं। जॾहिं गुरु अर्जन देव जन कश्मीर पधारिया त राजा शहर में पड़ो घुमायो त सभु अची दर्शन ऐं सत्संग जो लाभ वठनि।
निर्मला पढ़ो ॿुधी ॾाढो गदगद थी त हाणे गुरुजन मुंहिंजी आश ज़रूरु पूरी कंदा। सो पंहिंजे घोट खे संदन वटि वठी हलण जी वेनती कयईं, पर संदसि घोट मञे ई न। जॾहिं चयईं त गुरुजन अमृतसर मां था अचनि ऐं संदसि माइटनि ज़रूरु हड़ मिसरी मोकिली हूंदी साली वठी अचूं, त उन जे लालच ते जवाबु ॾिनई त पाण अकेलो वञी गुरुनि। निर्मला इन ई में ख़ुशि। जॾहिं निर्मला जो घोटु सत्संग में पहुतो त काफ़ी भीड़ लॻल हुई ऐं पाण हिकु कुंड वठी बीह रहियो। सत्संग पूरो थियो त गुरुजन जी नज़र मथिसि पई ऐं सम्झी विया त ही निर्मला जो घोटु आहे। इशारो करे खेसि वेझो अचण लाइ चयऊं ऐं ॿुधायऊंसि त निर्मला जे माइटनि घणेई शयूं संदसि लाइ मोकिलियूं आहिनि ऐं हिकु नाणे जी थेली बि ॾिनी अथनि जा संदसि हथनि में ॾियणी आहे। निर्मला जे घोट ते हिते अर्ज़ु कयो त पाण संदसि घर में अची भोजन कनि ऐं नाणे जी गंढ रूबरू निर्मला खे ॾियनि। गुरुजन क़बूल कयो ऐं चयऊं त असीं ज़रूरु ईंदासीं ऐं असां सां गॾु इहा सारी साध संगत जा ॾिसी थो सा बि ईंदी। निर्मला जो घोटु शयुनि जो गाॾो भराए अची घर पहुतो ऐं सॼी ॻाल्हि करे ॿुधायईंसि। तंहिं ते निर्मला पुछियसि त गुरुजन खे कॾहिं भोजन अची करण लाइ चयो अथसि, त जवाबु ॾिनई सभागी, मूं गुरुजन खे अकेलो अची भोजन करण लाइ चयो त पाण वरी सॼी संगत वठी अचण लाइ ख़्यालु ॾेखारियऊं। सो एॾी वॾी ख़लक़लाइ कीअं भोजन ठही सघंदो? मां त इन ई करे चुप रहियुसि। निर्मला चयुसि त मां ॻाल्हि त घटि करे छॾियव, न्योतो ॾेई वापसि वठणु कीअं ठहंदो? हाणे गुरुजन खे दावत ॾिनव त कुझु त मन में सोचियो हूंदव, सो भली एतिरो ई सीधो मूंखे ॾींदा ऐं वरी वञी गुरुजन खे मञाए अचो। हूअं त निर्मला जो घोटु मञण वारो कोन हो, पर नाणे जी ॻंढ जा ख़्याल में हुअसि। सो निर्मला खे चयईं मां 1.25 सेर अटो मकईअ जो ऐं साग टके जो ॾींदुसि। सो निर्मला चयुसि इहो बि सुठो, तव्हां वञी गुरुजन खे मञाए वठो। वरी बि निर्मला सां पक पकान करे गुरुजन खे दावत ॾिनी। गुरुजन त हिकदमि हा कई ऐं खेसि वक़्तु ॾिनो। ॾिनल वक़्त खां अॻु में निर्मला वॾीअ श्रद्धा सां भंडारे जी तयारी कई। सम्झाई त संदसि किको मुअनि मतां भंडारे में अची अटे वग़ैरह में हथु विझे, सो खेसि पासे वारी कोठीअ में सुम्हारे आई ऐं पाण वञी जुक्तीअ सां भोजन तयारु करण खे लॻी वई। पतीअ खां मिलियल मकईअ जे अटे मां पूरा 5 हिसा करे हथ सां थपे हिकु हिकु ॾोॾो तए ते पचाइण लॻी ऐं जीअं पचाए बि पई त जपजी साहिब जी पौड़ी बि पई पढ़े। सतनाम करता पुरंग निर्भव गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। जॾहिं 5 ॾोॾा ऐं साग टकीअ जो ठही तयारु थियो त चङी तरह ढके मुअन जी सुध लहण रही। दर खोले ॾिसे त मुअन मोह पियो आहे ऐं हिकु कुंड में नांग पियो फूकुंजे। हिकदमि दर खणी बंदि कयईं। सोचाई त हाणे रड़ वापो कंदसि त गुरुजन ठहियल भंडारो कीअं स्वीकार कंदा। सो जीअं तीअं सूर पी वई। जॾहिं गुरुजन सॼी संगत सां अची पहुता त संदन जोगो सत्कार कयईं। गुरुजन विछायल आसन ते विराजमान थी पुछाऊं त असां ॿुधो आहे त तव्हांखे किको जाओ आहे, सो हुनखे खणी अचो त पखर करे पोइ भंडारो वरितायूं। निर्मला पंहिंजी मजबूरी ॾेखारी त संदसि किको मुअन गहरीअ निंड में सुम्हियो पियो आहे ऐं जंहिंखे उथारी संदसि घोटु गुस्सो कंदो। गुरुजन तंहिं ते चयुसि जे असीं उथारियूंसि त? निर्मला चयो तव्हीं धणी मालिक आहियो ऐं जंहिं कोठीअ में मुअन सुम्हियल हो ओॾां वठी विया। दर खोलण ते जो दृश्य ॾिठाऊं सो ॾिसी सॼी संगत विस्मय में पइजी वई। मुअन जो पिता ख़ूब ओचिंगारू ॾेई रोअण लॻो। गुरुजन पंहिंजे लकण सां नांग खे मारे मात कयो ऐं हुनखे मुक्ति ॾिनी। पोइ निर्मला जे पतीअ खे परबो ॾिनऊं त शांती करे। पुछाऊंसि त असां निर्मला खे नंढे हूंदे हिकु पोथी ॾिनी हुई सा रखियल आहे, हुजई त खणी अच। उहो हिकदमि हा करे उहा पोथी 5 ग्रंथी खणी आयो। गुरुजन साफ़ लोटे में जल भरे अचण लाइ चयुसि, जो बि भरे आयो। पोइ ॿिन्ही घोट कुंवार खे गॾु विहारे 5 ग्रंथी मां सुखमनीअ जी 15वीं अष्टपदीअ जी 7वीं पौड़ी। मृतक कौ जीवालन हार भूखे कौ देवता सर्व निदान जाकी दृष्टि माए पुरब लिखे का लेना पार सब कुछ तिसका करने जोग तिस बिन दूसर हुआ न जप जन सदा सदा दिन रहनी सबते ऊंच निर्मल योग करनी कर कृपा जिसको नाम दिया नानक सो जन निर्मल किया।
कर कृपा जिसको नाम दिया, नानक सोजन निर्मल किया। पढ़ण लाइ आज्ञा कई। पौड़ी पढ़ी पूरी कयूं त लोटे वारे जल मां पाण मुंहं ते छंडो विधां। छंडे विझण सां मुंहं उथी खड़ो थियो ऐं चौधारी वाधाई वरी वयूं। पोइ निर्मला खे चयूं त हाणे भंडारे में हल, उते भली छंडो विझूं। ऐं निर्मला जे ठहियल 5 डोडा ऐं साग टके जो ते छंडो विझी भंडारा भरपूर काल संकट दूर, भंडारा भरपूर काल कंटक दूर जो शब्द उचारे सॼी संगत जी पंगत लॻाए। न रुगो सॼी वेठल संगत, पर ॿी बि जेका ख़ल्क आई वई पेट भरे खाई उथी। सते 5 डोडा साग टकीअ जो, 5 डोडा साग टकीअ जो, चओ राम श्री राम गुरु अर्जन देव सहारे। 5 डोडा साग टकीअ जो, 5 डोडा साग टकीअ जो, चओ राम श्री राम। पंजन माजन गंज थी वयड़ा, सारी संगत वई खाई, प्यारा सारी संगत वई खाई। प्रभाविन उते राग थे गाया, जय जयकार मनाई, उते जय जयकार मनाई। खाधो गुरन में डोडो मकई जो, खाधो संगत में डोडो मकई जो, 5 डोडा साग टकीअ जो, 5 डोडा साग टकीअ जो, चओ राम श्री राम। साईं लाला राज खरारे, 5 डोडा साग टकीअ जो, 5 डोडा साग टकीअ जो, चओ राम श्री राम। जेको साध संगत में ईंदो, सो त भागन वारो थींदो, सो त नसीबन वारो थींदो, चओ राम श्री राम। बोलो निर्मला देवीअ की जय। गुरु अर्जन देव दातार। आखिर में इन ई दुनिया सां कथा जी समाप्ति कंदा हुआ। विच विच में गुरवाणीअ जा शब्द ऐं ॿिया लाॻापो रखंदड़ भॼन ॻाए संगत खे जो आनंद वठाईंदा हुआ, सो वर्णन करण खां ॿाहिरि आहे। अंत में कथा जो मूल सार वर वर करे दोहिराईंदा हुआ। हिन कथा खे 5 वर मिलियल आहिनि। पहिरियों नांग जे मुंहं खे ॾंगियो, सो गुरु अमरदास साहिब जन जे पातशाही में सिखो, पर सत्संग में माठ करे कोन वेहंदो ऐं ॿियनि सिखनि जे ध्यान में भंग विझंदो। जॾहिं सिखनि गुरु अमरदास साहिब जन खे शिकायत कई त गुरुजन खेसि शराब ॾिनो त नांग जी धूण पाईंदो। इहो ॿुधी उहो सिख हिरास थी वियो ऐं भुल बख़्शाइण लाइ वेनती कई। गुरुजन फरमायो त नांग जी धूण त पाईंदे, पर असांजे गदीअ ते 5 पातशाही तुंहिंजी मुक्ति कंदा। सो गुरु अर्जन देव उन नांग जी मुक्ति कई। कंहिं बि घर में अघोरी दुख हुजे त इहे कथा ॿुधण सां दुख दूर थी वञे थो। ॿियो जिन खे औलाद कोन आहे, से बि इहा कथा ॿुधण सां औलाद वारा थियनि। टियों मुड़ुस जो मुंहुं पंहिंजो ऐं ज़ाल जो मुंहुं पंहिंजो, यानी घर में अणबणत हुजे त उते बि इहा कथा कराइण सां ॿई खीर खंड थियनि। चोथों, घर में सुबुह जो खाइण लाइ आहे त शाम जो कोन्हे, त उते बि कथा ॿुधण सां भंडारा भरपूर थी वञनि था। 5 निर्धन आहिनि ऐं धन खां सवाइ ॾाढो ॾुखियो वक़्तु पिया गुज़ारनि, त इहा कथा ॿुधण सां धनवान बणिजी वञनि था। जीअं गुरुजन नाणे जी ॻंढ निर्मला जे हथनि में ॾेई संदसि घर धन सां भरे छॾियो। बोल निर्मला देवीअ की जय। गुरु अर्जन देव दातार की जय। अक्सर ॾिठो वियो आहे त जिन बि प्रेमनि जंहिं आश पूरी थी आहे। हिन कथा जे आख़िर में प्रसाद डोडे ऐं साग जो विरायो वेंदो आहे। दरबार साहिब में बाबा जन हीअ कथा गुरपुर्ब जे शुभ उत्सव ते 3 ॾींहं जारी रखंदा हुआ, पर प्रेमियुनि वटि वक़्त जे कमीअ सबबु 3 कलाकनि में समाप्त कंदा हुआ। घणनि ई प्रेमियुनि हिन हीअ कथा जा पाण वटि कैसेट भराए रखिया आहिनि ऐं औखीअ वेल कथा ॿुधी राहत पाइनि था। बोलो भाई शेवाराम साहिब की, निर्मला देवीअ की जय। गुरु अर्जन देव दातार की जय।
संसारी संबंधी रस्ते में विछड़ी वेंदई, पर सतगुरु अंत ताईं तोसां साण रहंदा। सभई ग्रंथ ऐं सत्संग संतनि जे नाम जी महिमा सां भरियल आहिनि। जेकी भागशाली उन्हनि वचननि ते अमल करे सचे संत सतगुरुअ जी शरण में अची नाम जी कमाई कनि था, तिन जो पक सां बेड़ो पार थी वेंदो। ग्रंथ शास्त्र जेके बि आहिनि सभु चए थो संतनि जे महिमा सां भरियल आहिनि। कोई बि शास्त्र त चए थो संतनि जे महिमा सां सभु वेद शास्त्र जेके बि आहिनि सभु भरियल आहिनि, पर भाग्यशाली उहो आहे जेके संतनि जा वचन उन्हनि मां ॿुधे, उन ते अमल करे, उन ते हले, उन जो बेड़ो पक सां पार थी वेंदो। वॾियुनि वॾियुनि टिजोड़ियुनि जा ताला बि केई खोले सघंदा आहिनि, पर मन जो तालो सवाइ सतगुरनि जे ॿियो को खोले न सघंदो। केॾियूं बि वॾियूं टिजोड़ियूं हूंदियूं न, बैंकूं बि लुटिजी थियूं वञनि, त चए थो केॾियूं बि वॾियूं टिजोड़ियूं हुजनि उन्हनि जा ताला बि माण्हू खोले सघंदा आहिनि, पर मन जो तालो गुरूअ खां सवाइ कोई न खोलींदो आहे। जेसिताईं उहो असांखे नाम रूपी शब्द ॾेई उहा चाबी न ॾिए तेसिताईं उहो तालो न खुलंदो। भॻवानु हिकु अटल नेम मुक़ररु करे छॾियो आहे त जेको मुक्ति प्राप्त करणु चाहे उहो वक़्त जे संत सतगुरुअ जी शरण ग्रहण करे संदन आज्ञा मञे। जेको इन नेम जी भञकड़ी करे मन जे ख़्यालनि मूजिबि मुक्तीअ लाइ ॿिया उपाव थो करे त उनखे कीअं सफलता हासिल थींदी। या पंहिंजे लेखे केॾा बि उपाव कयूं पर मुक्ति कान मिलंदी जेसिताईं गुरूअ जी आज्ञा न मञींदासीं। सॼो संसार मन जे कारण दुखी आहे, त पोइ अहिड़े दुश्मन जो चयो मञी सुख जी आश कीअं थो रखी। गुरू आज्ञा रूपी हथियार सां मन खे मारींदे त सुखी रहंदे। नफ़े नुक़सान खे मालिक ते छॾे तूं सतगुरनि जी आज्ञा ऐं मौज में रही सुख आनंद सां ज़िंदगी गुज़ारींदो रहे। धीरज मालिक जी ॾिनल अमूल्य दात आहे। जंहिंखे इहा हासिल थी वञे उहो तमामु भाग्यशाली आहे। हुन जे भेट में दुनवी धन न जे बराबरि आहे। तंहिं करे जेकॾहिं संसारी धन हलियो वियो त काई ॻाल्हि कान्हे, मगर धीरज खे हथां न वञणु ॾे। दुख सुख में धीरज कमु ईंदो आहे। धीरज हूंदो त सभु कुझु सही वेंदासीं, धीरज न हूंदो त कुझु कोन सही सघंदासीं। जेको दुनवी धन हुन जे अॻियां न बराबरि आहे। धीरज एॾी अमूल्य दात आहे भॻवान जी ॾिनल, उनखे हथां न विञायूं। सतगुरनि जा वचन सभिनी इल्मनि जो सार आहे। जेको उन्हनि ते विश्वास रखी अमल कंदो आहे उहो अमर पदवीअ खे हासिल कंदो आहे। सतगुरनि जा वचन जीव खे ऊंदहि मां कढी रोशनीअ में था आणनि। जीअं रोशनीअ हुअण सबबि माण्हू खॾ खुॿे खां बची वेंदो आहे, तीअं गुरू चरणनि जे सहारे इंसान माया रूपी खॾ में किरण खां बची वेंदो आहे। अठई पैर इहो ख़्यालु रखणु घुरिजे त मन सतगुरनि जे वचन रूपी डोर ते हली रहियो आहे या न। जेकॾहिं हेॾां होॾां भिटकी वञे त खेसि मोड़े सिधे रस्ते ते आणणु खपे। अठई पैर जेको इहो ख़्यालु रखणु खपे, माना मन जे मथां अठई पैर असां सुजाग रहूं। थोरी गफ़लत कंदासीं त धोखो खाईंदासीं। जेकॾहिं तो में प्रेम ऐं निम्रता कान्हे त ख़ाली ज्ञान कथण सां कुझु बि हासिल न थींदई। सतगुरनि जे शेवा सां प्रेम रूपी अग्नि तेज थींदी आहे ऐं उहा झूठे मोह खे जलाए भस्म करे छॾींदी आहे। ज्ञानियुनि में महाज्ञानी उहो आहे
जेको संसारी झूठनि सुखनि खे भक्ति मार्ग में कुर्बान करे छॾे। धन पदार्थ पदवी ऐं कुटुंब परिवार जो माण न कर, छाकाणि त इहे सभु नासवंत आहिनि। हुजे त बि उन जो बि चए थो माण न कर, कुटुंब परिवार जो बि माण न कर, इहे सभु नासवंत आहिनि। मौत खे न विसार, नाम जो सिमरन करे श्वासन खे सफल बणाए। असत पदार्थनि जी इच्छा न रख, छो त थोरे सुख लाइ घणो दुख भोगणो पवंदई। जेको माण्हू थोरे सुख लाइ घणे सुख जी परवाह नथो करे, तंहिंखे अकुलमंद केरु चवंदो। मन मत ते हलण वारो सतगुरनि जे कृपा खे हथनि मां विञाए थो वञे। इंद्रियनि जे रसनि में फाथल इंसान सतगुरनि जे वेझो रहंदे बि खाउन दूर आहे। जेको इंद्रियनि जे रस में फाथल, विषय विकार में असां फाथा पिया आहियूं, त गुरु भले असां सां गॾु आहे, तॾहिं बि सम्झ असां उन्हनि खां परे आहियूं। हिकु माण्हू अणपढ़ियल ऐं थोरे कुटुंब वारो हुजे, पर सतगुरनि जी शेवा लाइ सदाईं तयारु रहे, उनखे उन माण्हूअ खां वधीक भाग्यशाली ऐं श्रेष्ठ सम्झियो वञे जेको वॾे कुटुंब वारो ऐं तमामु घणो पढ़ियल हुजे, पर हुजे गुरु शेवा खां हीण। भले पोइ केॾे बि कुटुंब वारो हुजे, केॾो बि धनवान हुजे, केॾो बि वॾे पद वारो हुजे, पर गुरु शेवा खां हीण हुजे त इन खां वधीक हू ऊंचो चइबो ऐं भाग्यशाली चइबो, जेको घटि पढ़ियल हुजे ऐं नंढे कुटुंब जो हुजे, पर गुरूअ जे शेवा में होशियारु हुजे। सतगुरनि जी शेवा लाइ सदाईं तयारु हुजे। हिकु वॾो विद्वान हुजे, पर पंहिंजी बुद्धि इंद्रियनि जे भोगनि में गुम करे छॾी हुजेसि, त उनखे मूर्ख सम्झणु घुरिजे। ऐं जंहिं घटि बुद्धीअ वारे पंहिंजी बुद्धि सतगुरनि जे मौज में लीन करे छॾी आहे, उहो बुद्धिवान ऐं धनवान जो सिरमौर आहे। गुरूअ खे माना एॾो वॾो दर्जो ॾिनल आहे। जीअं गुरू चए ईअं जेको माण्हू रहे, उहो बुद्धीअ वारो बि आहे, विद्वान बि आहे, धनवान बि आहे। जेकॾहिं माण्हू तुंहिंजी साराह कनि त तूं अहंकार न कजांइ। जिन गुणनि सबबि माण्हू तुंहिंजी साराह था कनि, उहे गुण सतगुरनि जी बख़्शिश सम्झी सभु महिमा उन्हनि जी ॼाण ऐं निम्रता सां हल। महापुरुष सम्झाइनि था त जेकी कुझु करी त मालिक जे निमत कर। अहिड़ी भावना दिलि में न हूंदई त मालिक जी रचना जा सभु पदार्थ बि मालिक जे रचना जा सभु पदार्थ बि पंहिंजो पाण तुंहिंजे पुठियां ईंदा। महापुरुष सम्झाइनि था त जेकी कुझु करी त मालिक जे निमत कर। अहिड़ी भावना दिलि में हूंदई त मालिक जे रचना जा सभु पदार्थ बि पंहिंजो पाण तुंहिंजे पुठियां ईंदा। जेको कयूं सभु उन लाइ कयूं त उन जा रचियल पदार्थ जेके बि उन खलकिया आहिनि, उहे सभु असांजे पुठियां ईंदा। भॻवान जॾहिं सृष्टि ठाही न, त पहिरियों सभु ॿिया पदार्थ ठाहियईं, पोइ पछाड़ीअ में ठाहियईं माण्हू। सभिनी देवताउनि खे घुराई, चईंसि अॼु ताईं मां जेको बि ठाहियो आहे न, उन्हनि सभिनी खां सुठे में सुठी शइ मां अॼु ठाही आहे। उन्हनि खे ॾेखारे थो भॻवान त हे ॾिसो मां माण्हू ठाहियो आहे। त देवता खिलन्स था, चवनि था माण्हू त बराबरि तो ठाहियो अथई, चए थो सभिनी खां भई सुठी शइ मां ठाही आहे, सर्वश्रेष्ठ जंहिंखे चइबो आहे। हिन खां सुठी अॼु ताईं
काई शइ ई कोन्हे दुनिया में, तो ठाही त आहे पर पोइ मिटीअ जो छो ठाहियो अथई माण्हू? जॾहिं अहिड़ो अमूल्य आहे चए थो, इन जो मुल्ह ई कोन्हे, त मिटीअ जो छो ठाहियो अथई? सोन जो ठाहियां, चांदीअ जो ठाहियां, लोह जो ठाहियां, पितल जो ठाहियां, किन मिटीअ जो खणी ठाहे रखियो अथई? त भॻवान तो देवताउनि खे सम्झाए त मिटीअ में उहो गुण आहे, मिटीअ में पाण कुझु बि ॿिज विझंदासीं न त उन मां फल, जहिड़ो बि विझूं, गुलनि जो विझंदासीं त उन मां गुल पैदा थींदा आहिनि, अन्न जो विझंदासीं त उन मां अन्न पैदा थींदो आहे, सब्जियुनि जो विझंदासीं त उन मां सब्जियूं पैदा थींदियूं आहिनि। त माण्हू बि हिकु ईअं आहे, माण्हू पंहिंजे पुरुषार्थ ऐं महिनत जो ॿिज विझंदो न पंहिंजो पाण में, त उन मां भॻवानु थी वेंदो। इन करे मां मिटीअ जो ठाहियो आहे। सोन चांदीअ में इहे गुण काथे जो मां सोन चांदीअ जो इंसानु ठाहियां? इन करे मिटीअ जो ठाहियो आहे। मिटीअ में इहो गुण आहे, जेको बि असां उन में विझी ऐं उनखे पाणी ॾींदा ईंदासीं त उन मां हज़ारूणो भई पैदा कंदी आहे मिटी। त इंसानु चाहे न त पाण भॻवानु थी सघे थो, पर उहा महिनत करे, उहो पुरुषार्थ करे, पाण खे सींचे, उहा साधना करे, त इंसानु भॻवान खां घटि कोन्हे। चए थो महापुरुष सम्झाइनि था त जेकी कुझु करी मालिक जे निमित कर। अहिड़ी भावना दिलि में हूंदई त मालिक जे रचना जा सभु पदार्थ पंहिंजो पाण तुंहिंजे पुठियां हली आहिनि। इंसान खां मथे कुझु कोन्हे, सभु चए थो तुंहिंजे पुठियां पाण ईंदई, पर तूं उन लाइ कर। भली खणी कोई सभिनी गुणनि सां भरपूर हुजे, पर जेकॾहिं दिलि में निमिरता न हूंदसि त मालिक जे दर ते क़बूल न पवंदो। शाह लतीफ़ ऐं मदन वाणियो आहे नी। शाह लतीफ़ मुसलमाननि जो वॾो मुर्शिद आहे, पाण जीअं गुरु चऊं, मुसलमान चवंदा आहिनि मुर्शिद। ऐं मदन वाणियो हूंदो हिंदू। अॻे हिंदू मुसलमान हिक ॿिए खे माना गॾु वेहंदा, पूॼींदा, जीअं गुरु नानक खे मुसलमाननि बि पूॼियो आहे। त मदन वाणियो ऐं शाह लतीफ़ पाण में रूह रियाण ॾाढी कंदा हुआ, ॿई ज्ञानवान हुआ। मदन वाणियो जेॾी महिल बि ईंदो हुउसि, लतीफ़ जा जेके मुरीद हुआ न, चेला जेके थींदा आहिनि, मुसलमान चवंदा आहिनि मुरीद, उन्हनि खे ॻाल्हि न वणंदी, उहे पिया सड़ंदा पोसरंदा हुआ त हे भेण काफ़र जेॾी महिल अचे थो त असांजो मुर्शिद हिन खे सेरांदीअ खां थो विहारे, पंहिंजे मथनि खां विहारींदो हुउसि शाह लतीफ़ मदन वाणी खे। उहा ॻाल्हि हुननि खे वणंदी कोन हुई। शाह लतीफ़ सम्झी वियो त मुंहिंजा मुरीद हिन खे सहन कान था। हिकिड़े ॾींहुं मदन वाणी खे चई त जेसिताईं मां माण्हू न मोकिलियां नी तेसिताईं न अचिजांइ। ठीकु आहे। शाह लतीफ़ आयो सभा में, सत्संग में, त हुननि मुरीदनि खे थो चए त अॼु हिकु मां सुवालु पुछांव, जवाबु ॾियो। त चवनि हा पुछ। त शाह लतीफ़ थो चए त अलाह साईंअ जो दर केॾो वॾो आहे? त को थो चए जेतिरी धरती आहे एॾो वॾो आहे, को थो चए जेतिरो आसमान आहे एतिरो वॾो आहे, को थो चए जेतिरी सॼी दुनिया आहे एॾो वॾो आहे। अलाह साईंअ जे दर खां वॾो कोई आहे ई कोन। शाह लतीफ़ न कंदो वञे, हा करे ई न। त मुरीद चवनि सा भला तव्हां ॿुधायो त अलाह साईंअ जो दर केतिरो आहे? त शाह लतीफ़ चवनि थो त मदन वाणीअ खे सॾु करे अचो, उहो ॿुधाईंदो। ॿ ॼणा वञनि था हिनखे सॾु करणु, मदन वाणीअ खे। आयो, अची बीठो ईअं हथ जोड़े। त शाह लतीफ़ चएसि थो त मदन
अलाह साईं जो दर केतिरो आहे त हू हेठि झुकंदो वञे सॼो ईअं धरतीअ ते सुम्ही पियो जीअं साष्टांग प्रणाम कबो आहे। चईसि बाबा अलाह साईं जो दर एतिरो नंढड़ो आहे त उहे हुनजा मुरीद जेके हुआ न उहे चवनि पिया अलाह साईं जो दर नंढो कीअं हूंदो, अलाह साईं जो दर एॾो वॾो थींदो आहे, इन जहिड़ो वॾो कंहिंजो बि दर आहे साईं। त हू चएसि पोइ अलाह साईं जो दर हूअं वॾो आहे ॾाढो, पर हीअं नंढो आहे जेको निवड़ी हिन दर मां लंघंदो नी उहो ई लंघे सघंदो, जे हलंदो न उहो अलाह साईं जे दर मां कोन लंघे सघंदो। माना निमिरता, जंहिंमें निमिरता हूंदी उहो हिन दर खां लंघे वेंदो, अहंकार वारो माण्हू हिन दर मां लंघे कोन सघंदो। शाह लतीफ़ चएसि थो बराबरि आहे, इहो ई जवाबु सही आहे। पोइ माना चुप करे वेठा त भई हे जेको चए थो सच आहे, तॾहिं असांजो गुरू भई हिनखे सेरांदीअ खां थो विहारे, हेॾो मान थो ॾिएसि। त हे बि चए थो भली खणी कोई सभिनी गुणनि सां भरपूर हुजे, पर जेकॾहिं दिलि में निमिरता न हूंदसि त मालिक जे दर ते क़बूल कोन पवंदो। विद्या पढ़ी त अहिड़ी पढ़ जीअं पाण खे ऐं पंहिंजे मालिक खे सुञाणे सघी। जेकॾहिं दिलि में सचाई अथई त जग जे ॻाल्हियुनि खां न ॾिॼ। जेकॾहिं गुरू भक्तीअ जे कारण जग जा कूड़ा ताना ऐं भलाई बुराई शांतीअ सां सहंदे त ज़िंदगी ठहंदी वेंदई ऐं गुजा हीरा लाल प्राप्त थींदई। माण्हू भले कुझु बि चवनि, चए थो उन्हनि जा ताना गिला नेकी भलाई बुराई सभु सहंदो वञ। चवंदा नी सहंदे त ठहंदे ऐं लाल लिकल खे लहंदे, त हे बि ईअं थो चए। जेकॾहिं गुरू भक्तीअ जे कारण जग जा कूड़ा ताना ऐं भलाई बुराई शांतीअ सां सहंदे त ज़िंदगी ठहंदी वेंदई ऐं गुजा हीरा लाल प्राप्त थी वई। सतगुरनि जो वचन सचखंड खां लथल सम्झी मन जा अजाया ख्याल छॾे उन ई वचन खे पकड़ींदे त उते वञी पहुचंदे जितां उहो वचन लथो आहे। माना जेको गुरू वचन चए उहो तेॾी महिल ई कयूं, अजाया ख़्याल न कयूं त हीअं छो हे वचन छो चई मूंखे हे ॾियां, हीअ शेवा मूंखे छो ॾिनई, मूंखे हीअ ॾियईं। एॾो अजाया ख़्याल सभु छॾे उन ई वचन खे पकड़ त उते वञी पहुचंदे जितां वचन लथो आहे। गुरूअ जो वचन चए थो सचखंड मां लथल सम्झ, उन जो वचन एॾो वॾो आहे। बोलो सतगुर देव भगवान की जय। बोलो परशोत्तम भगवान की जय। अध्याय 5। श्री कृष्ण भगवान चवण लॻो त उन वन में रहंदड़ कन्या जी हालत अहिड़ी नाज़ुक थी वई जीअं को सीअ जो सेकायल शरीर में लहकाइजी वेंदो आहे। अकेलीअ नांगण वांगुरु पिता जे सुञे घर में तमामु दुखी हालत में गुज़ारण लॻी। परमात्मा जे अपार कृपा सां हिकिड़े ॾींहुं धिरपत ऋषि उन वन मां अची लांघाऊ थियो, जिन जे फ़क़ति ॾिसण सां इंद्र खे बि ॾहकाउ थींदो हो, जिन जे मथे ते शिव शंकर जहिड़ियूं जटाऊं हुयूं। हे राजन, तुंहिंजे माता शिव भगत दुर्वासा ऋषिअ खे ॾाढी प्रीतीअ सां प्रसन्न कयो हो। तंहिं करे मुनि महात्माऊं प्रसन्न थी हुनखे देवताउनि जे घुराइण जी विद्या सेखारी हुई। हे राजन, जंहिं दुर्वासा जे शेवा करण वारे मां कृष्ण खे बि पंहिंजे कोप सां अहिड़ो तंग कयो सो ॿियो कोई न कंदो। उनईअ मूंखे ऐं रुक्मणीअ खे जोरीअ रथ में चाढ़े रथ हकलियो हो ऐं ज़रिए जल घुरण ते बि रुक्मणीअ खे जल न पीअण ॾिनो। पर हेकारी हुन घणे गुस्से में भरिजी
काल रुद्र जे समान शरीर धारण कयो। उहो महाप्रतापी अत्रि ऋषिअ जो सुपातर पुत्र पतिव्रता श्रोमणी अनसुया जे गर्भ मां उत्पन्न थियल। बुद्धिमान दुर्वासा अनेक तीर्थन जे जल सां धोतल जटा वारो शोभ्या ॾेई रहियो हो। उन्हनि मुनीश्वरनि खे आयल ॾिसी उहा सुलक्षणी देवी सोच सागर मां उथी खड़ी थी ऐं पंहिंजूं कमल गुल जहिड़ियूं अखियूं खोले तमामु मधुर आवाज़ सां प्रणाम करे उन मुनीश्वर खे मथो टेके पंहिंजे आश्रम में वठी आई। जीअं वाल्मीक वन मां घणेई फल फूल मेवा ऐं गुलड़ा पटे उन मुनीश्वर जी पूॼा कई। घणे क़दुरु उपासना ऐं आराधना करे महात्मा खां पुछण लॻी त हे भॻवान, मुंहिंजा वॾा भाॻ आहिनि जो तव्हांजे फ़क़ति नाले सिमरण करे अनेक प्रकारनि जा दुख नाश थी वञनि था। तव्हांजे पवित्र मुखड़े ॾिसण सां सभई कष्ट काफ़ूर थी वञनि था ऐं सभई रिद्धियूं सिद्धियूं प्राप्त थियनि थियूं। हे मुनियुनि में शिरोमणि महात्मा, मूंखे तव्हां खां कुझु पुछणो आहे। हे प्रभु, तव्हां हेॾे को तीर्थ करण आया आहियो या मुंहिंजे बिगड़ियल क़िस्मत खे बणाइण आया आहियो? हे भॻवान, तव्हांजो दर्शन मुनियुनि जा सभई पाप दूर कंदड़ आहे। तव्हांजे चरणनि जो स्पर्श करोड़नि तीर्थनि जे समान लाभकारी आहे। एतिरो चई उहा ब्राह्मण जी कन्या मुंहुं हेठि करे चुपचाप वेही रही। तॾहिं साक्षात शिवजीअ जी मूर्ति दुर्वासा ऋषि मुश्कंदड़ मुंहुं करे चवण लॻो त हे ब्राह्मण कन्या, तूं धन्य आहीं। तो पंहिंजे धर्मात्मा पिता मेधावीअ जे कुल जो उद्धार कयो। मां तोखे धर्मशील जी पुतली ॼाणी कैलाश पर्वत खां अची रहियो आहियां। मां तुंहिंजनि चरित्रनि खां ॾाढो प्रसन्न थियो आहियां ऐं तुंहिंजे पिता जे स्नेह करे तो वटि आयो आहियां। तो मुंहिंजी ॾाढे प्रेम सां पूॼा कई आहे। मूंखे तपस्या कंदे घणो वक़्तु गुज़री वियो आहे। हाणे श्री नारायण जे दर्शन करण वास्ते बद्रिका आश्रम ॾांहुं वञा थो। हे सुंदरी, मां उन महादुख जो कारण ॾिसणु चाहियां थो जेको तुंहिंजे हृदय में अग्नीअ जे समान जली रहियो आहे। कन्या चयो त हे ऋषि, तव्हांजे दर्शन सां ई मुंहिंजो सभु शोक मिटी वियो आहे। जेकॾहिं तव्हीं पाण मूं ते प्रसन्न थींदा त मुंहिंजो वधीक दुख बि दूर थी वेंदो। हे तपसी जी, छा तव्हां मुंहिंजे दुख जो कारण नथा ॼाणो? अॼु मूंखे संसार में कोई बि प्रसन्न करण वारो नज़र नथो अचे। तव्हांखे चङी तरह ख़बर आहे त मुंहिंजो माता पिता भ्राता बंधु कोई कोन्हे। अञा मुंहिंजो विवाह बि न थियो आहे। मां कुंवारी आहियां। मुंहिंजे विवाह जो समूह गुज़रंदो थो वञे। हे भॻवान, उहो कहिड़ो उपाउ आहे जंहिं करे मुंहिंजो दुख दूर थिए? एतिरो चई कोयल जहिड़े मिठड़े कंठ वारी कन्या चुप थी वई ऐं दुर्वासा ऋषि चवण लॻो त हे श्रेष्ठ गुणनि वारी सुंदरी, ॿुध हीअ ॻाल्हि मां अॼु ताईं कंहिंखे बि न चई आहे, पर तुंहिंजे गुणनि ते प्रसन्न थी मां चवां थो। अॼु खां वठी जेको 3 साल ईंदो उहो अद्भुत परशोत्तम जो महीनो आहे। उन वक़्तु तीर्थनि ते सनानु करण करे सभु क़िस्म जा पाप नाश थी वञनि था ऐं तमामु वॾो पुण्य थिए। हे देवी, उन जहिड़ो ॿियो कोई बि पवित्र महीनो कोन्हे। इन जे वास्ते ऋषियुनि मुनियुनि अनेक साधन ॿुधाया आहिनि। ॿिया महीना उन जे 16 पतीअ जेतिरो बि फलदायक नथा थियनि। सभु महीना ऐं पखर तुंहिंजे हिकु ॾींहं जे सनान जी बि बराबरी नथा करे सघनि। हे सुंदरी, जो फल अन्नदान करण करे थिए थो या जप उपवास ऐं दान करण करे थिए थो, उहो परशोत्तम जे फ़क़ति हिकु ॾींहुं सेवन करण सां थिए थो। तंहिं करे मुंहिंजी मर्ज़ी आहे त तूं परशोत्तम महीने जो सेवन कर। हे ब्राह्मण कन्या, इहो महीनो भॻवान खे ॾाढो प्यारो आहे। जॾहिं इहो महीनो ईंदो आहे तॾहिं मां बि इन महीने जो सेवन कंदो आहियां। इहो महीनो विष्णुअ जे नाले सां कोई बि न करे सघंदो आहे। उन वक़्तु जॾहिं मां अज्ञानता जे करे अम्बरीश ते दारुण बाण हलायो हो, तॾहिं हिन महीने जे पुण्य जे प्रभाव करे विष्णुअ जे चक्र मुंहिंजी रक्षा कई हुई। दारुण
करोड़नि सूरजनि जे समान प्रकाश वारो जगत खे भस्म करण जी सामर्थ्य रखे थो। उहो बि सुनाब जे तेज खां लाचार थी हिन महीने जे प्रभाव सां ई मुक्त थियो आहे। न त नारायण जे हथ खां कहिड़ो ऋषि मुनि या स्नान इंसान छुटी थो सघे। उहो तोड़े खणी इंद्र जे शत्रुअ जो मारण वारो छो न हुजे। उन महीने जो एॾो वॾो प्रभाव आहे जंहिंखे ॿियो कोई बि सम्झी नथो सघे। ख़ुदि विष्णु भॻवान पाण इन खे स्वीकार कयो आहे। तंहिं करे मृगनयनी तूं हिन महीने जो भॼन कर, छो त हिन जे विर्त रखण सां महान आनंद जी प्राप्ति थिए थी। हिन सूरज समान विर्त जे प्रभाव सां दुख रूपी अंधकार नाश थी वञे थो। हे परम सुंदरी, जेसिताईं हिन विर्त खे कंहिं न कयो आहे तेसिताईं ॿियनि विर्तनि जी अजाई वॾाई था कनि। ॿिया विर्त रुगो तेसिताईं आहिनि जेसिताईं पातक रूपी अंधकार जे नाश करण लाइ हिन परशोत्तम महीने रूपी सूरज जो प्रकाश न थियो आहे। तंहिं करे हे कोयल कंठी, तूं ॿिया सभई साधन छॾे ॾे, फ़क़ति परशोत्तम महीने जो ई सिमरन कंदी रहो। एतिरो चई ऋखीश्वर माठ में रहियो ऐं वधीक इन जे पवित्र महीने जो महात्म न चयाईं। बोलो परशोत्तम भगवान की जय। स्वामी माण हूंदे निर्माणी हो, स्वामी माण हूंदे निर्माणी हो। असांजो साजन संत सुबीर हो, असांजो साजन संत सुबीर हो। साईं रैणा राम फकीर हो, साईं लाला राज फकीर हो। ॼण काशीअ में त कबीर हो, ॼण कबीर हो। साईं लैणा राम फकीर हो, साईं लाला राज। स्वामी प्रेम जी सच पच मूरत हो, सागी गुरु नानक जी सूरत हो। स्वामी प्रेम जी सच पच मूरत हो, सागी गुरु नानक जी सूरत हो। वरी न्याज ऐं निमरता निमाणो, वरी न्याज ऐं निमरता निमाणो। ॼण ज्योतिन वारो जिंद पीर हो, ॼण ज्योतिन वारो जिंद पीर हो। साईं राम फकीर हो, साईं लाला राज फकीर हो। ॼण काशीअ में त कबीर हो, ॼण काशीअ में त कबीर हो। साईं लैणा राम फकीर हो, साईं लाला
भंडारी हो। स्वामी शंकर जा जटाधारी हो, जन बिल्कुल बोलो भंडारी हो। मीठी मूरत मधुर कृष्ण मुरारी हो, मीठी मूरत मधुर कृष्ण मुरारी हो। जन अयोध्या में रघुवीर हो, जन अयोध्या में रघुवीर। साई लैणा राम फकीर हो, साई लाला राज फकीर हो। जन काशी में तकबीर हो, जन काशी में तकबीर हो। साई लैणा राम फकीर हो, साई लाला परमानंद तो साप सुनाया मां, वे गीत गुर ने जातो गाया मां। परमानंद तो साप सुनाया मां, वे गीत गुर ने जातो गाया मां। इन दर ते शीस निवाया मां, इन दर ते शीस निवाया मां। जोगी सांजो गंभीर हो, गंभीर हो। साई लैणा राम फकीर हो, साई लाला राज फकीर हो। जन काशी में तकबीर हो, जन काशी में तकबीर हो। साई लैणा राम फकीर हो,